अस्सलाम वालेकुम, कहिड़ो हाल आहे? ठीक ठाक सभु छा पिया कयो? हर को पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ लॻो पियो आहे। पर असां ख़ासि तौर ते जेके लेडीज़ आहियूं त सोचींदा आहियूं त कंहिं महिल पंहिंजो पाण ते बि तवजो ॾियूं, छो जो घर जा कमकार, ॿारनि खे ॾिसणु अचणु वञणु इहे सभु कुझु आहे। पर जेकी गर्मियूं शुरू थियूं आहिनि, इन गर्मी में इंसानु सफ़ा बेहाल थी वेंदो आहे ऐं इन बेहाली में बि पघर जो अचणु असांजे चहिरे ते फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, वारनि में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। मूंखां अक्सर माण्हू पुछंदा आहिनि त नसरीन तुंहिंजे वारनि जो कलर ॾाढो सुठो आहे। मां चवंदी आहियां त बिल्कुलु वार त मुंहिंजा सुठा आहिनि, ऐं मुंहिंजा कारा वार हुया, पर हाणे मां कलर यूज़ कंदी आहियां ऐं इन कलर जो कमाल आहे। पर कमाल हिन जो इहो बि आहे त जीअं पघर निकिरे थी ऐं असां हथ मुंहुं धोऊं था त इहो कलर आस्ते 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 डिम थींदो थो वञे। ऐं मुंहिंजो त अलाए छो ॾाढो जल्दी हीअ जेके अॻियां मुंहिंजा ॾिसो पिया, हीअ अॻियां वार ॾिसो पिया कहिड़ा थी विया आहिनि, सफ़ा ग्रे थी विया आहिनि हलिया, ऐं इन में परेशान थी वेंदी आहियां। पोइ आउं ॾाढो घटि कलर यूज़ कंदी आहियां ऐं चवंदी आहियां त वार इन सां वारनि ते बि मुंहिंजे फ़र्क़ु पियो आहे। पर ज़ाहिर आहे करिणो बि आहे, मजबूरी बि आहे। त ख़ासि तौर ते ईअं कंदी आहियां त मुंहिंजा जेके साइड खां जेके वार आहिनि मां तव्हांखे हाणे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो कलर केॾो प्यारो लॻो पियो आहे। बाक़ी हीअ हितां बिल्कुलु मुंहिंजा ग्रे वाइट कलर जा थी विया आहिनि। ऐं इहे त ख़ैर चवणी आहे त अक्सर करे ॿारनि जा बि ईअं थी वेंदा आहिनि। नंढनि ॿारनि खे बि ॾिसो, वॾनि खे ॾिसो त उन्हनि जे अॻियां वार जेके आहिनि से सफ़ा डिम लॻा पिया हूंदा आहिनि। पोइ आउं छा कंदी आहियां जो इन्हनि जे लाइ केॾी महिल जेॾी महिल वांदी वेठी हूंदी आहे पोइ चवंदी आहे हाणे सॼे मथे में केरु लॻाए। पर इहे अॻियां जेके आहिनि इहो हाणे मां तव्हांखे राज़ जी ॻाल्हि आहे त चवंदा आहिनि त जेको अॻियों इनखे मां छा चई सघां थी, इन राज़ खे लिकाइण जे लाइ त पोइ थोरा थोरा वार खणी ऐं मां इन्हनि खे कलर कंदी आहियां। ऐं कलर मां कहिड़ो कंदी आहियां, छा यादि कंदो, मुंहिंजो पंहिंजो आयो न त ॿुधायां थी। इहो कलर आहे क्यूने जो। हा हा, तव्हां बि वठी सघो था, कलर वठो, इहो ॾाढो ज़बरदस्त कलर अथव। ऐं मुंहिंजे वारनि ते हिन जो शेड ॾाढो सुठो लॻो आहे। जी नंबर ॿुधायां, बिल्कुलु नंबर थोरी जॾहिं मूं नालो ॿुधाए छॾियो आहे क्यूने जो त नंबर बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। नंबर अथव 7.3। 7.3 यादि अची वियो? हा लिखी छॾियो, जल्दी जल्दी लिखी छॾियो, देरि न कयो। ऐं इहो कलर मां पंहिंजे जॾहिं मुंहिंजा सॼा वार ख़राबु थींदा आहिनि न त पोइ चवंदी आहियां हाणे मूंखे ज़रूरत आहे, पोइ सॼनि वारनि ते इहो मां ब्रश सां करे। ऐं इहो जेको कलर अथव इहो अथव मीडियम गोल्डन कलर, घणो तेज़ बि न आहे, घणो हल्को बि न आहे, माना नॉर्मल जेकी चइजे न उहो कलर आहे। ऐं परे खां सुठो लॻंदो आहे। पर जॾहिं मुंहिंजा वार सिर्फ़ु हितां 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 थोरा ख़राबु थींदा आहिनि न त पोइ हाणे सॼे वारनि ते कलर करण जी ज़रूरत बि न आहे। पोइ मां यूज़ कंदी आहियां फेरिका जो। इहो बि कलर आहे। इन जो नंबर मां तव्हांखे ॿुधायां? नंबर पुछण जे लाइ केॾी केॾी जल्दी जल्दी माण्हू चए थो त असांखे नंबर ख़बर पए। इहो अथव 6.3 फेरिका जो। त इहो सिर्फ़ु मां जॾहिं मूंखे अॻियां लॻाइण जी ज़रूरत हूंदी आहे त पोइ मां उते यूज़ कंदी आहियां। बाक़ी जॾहिं फुल जी हूंदी आहे त पोइ जेको मूं तव्हांखे नंबर ॿुधायो क्यूने जो उहो नंबर यूज़ कंदी आहियां। हा हाणे तव्हां पुछंदो त कहिड़े पार्लर में वेंदा आहियो, किथां इहे जो कलर वलर लॻाईंदा आहियो। अक्सर करे असांजी जेके अंदरियुनि जी डोड़ हूंदी आहे पार्लर ते, पर ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु ऐं टाइम बि हुजे पार्लर ते वञण जो, टाइम बि हुजे ऐं पैसो हद खां वधीक ख़र्चु थिए थो त भई आउं सची सची ॿुधायां थी। सची ॻाल्हि इहा ई आहे त मूंखे पार्लर ते वञणु बिल्कुलु पसंदि न आहे। मूंखां माण्हू पुछंदा आहिनि त तूं फेशियल कराईंदी हूंदी, ज़ाहिर आहे तव्हांजी त डोड़ हूंदी पार्लर ते, कहिड़े पार्लर ते वेंदा आहियो? मां न वञा न ॿुधायां त मां न वेंदी आहियां। छो जो इहे ॻाल्हियूं, इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं इहे असां पंहिंजे घर में बि करे सघूं था। मूं त अॼु ॾींहं ताईं कलर जेको बि कयो आहे त मां पंहिंजे घर में ई कंदी आहियां। कीअं कंदी आहियां? छो नथी करे सघां? अच्छा न न, मां तव्हांखे ॿुधायां थी कीअं कलर कबो आहे। चलो ठीकु आहे, छा यादि कंदो, अॼु मां तव्हांखे कलर बि करे ॾेखारींदुसि त मां कलर कीअं थी कयां। ऐं पोइ तव्हां बि इहो कलर वठी अचो, तव्हां करे ॾिसो, बिल्कुलु पैसनि जी बि बचति, वक़्त जी बि बचति। पंहिंजे घर में आराम सां कलर करे 15-20 मिंट मज़े सां माण्हू वेही रहे, वरी वॉश करे छॾे वारनि खे, का देरि ई न लॻंदी। तंहिंजे करे मां बिल्कुलु हाणे मां थोरी देरि में तव्हांखे कलर करणु सेखारींदुसि छा ॾेखारींदुसि। मूंखे ख़बर आहे तव्हां सिखियल आहियो, पर पार्लर ते हरू भरू वञिणो आहे, पार्लर ते न वेंदा कयो। पंहिंजे घर में माण्हू कमु करे सघे थो त पार्लर ते छो? इहे पैसा बि पंहिंजे घर में कमु ईंदा न।
कहिड़ा कहिड़ा तरीक़ा तव्हांखे ॿुधायां थी, अञा त खोड़ सारा तरीक़ा पिया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हीअ जेको मूं एतिरो ॻाल्हायो न त बसि कलर मां पाण कंदी आहियां। कलर ॻाल्हाइणु ॾाढो सवलो आहे। ईअं थोरी आहे जो कलर तेल वांगुरु मां हिते खणंदसि वरी हीअं मिक्स करे बसि हीअं करे छॾींदसि त कलर लॻी वियो। न न न न न न न, कलर करण में बि महिनत लॻंदी आहे, कुझु शयुनि जी बि ज़रूरत पवंदी आहे। जी मां ॾेखारियां थी। पहिरीं त मूंखे हिकिड़ी नंढड़ी वटी, ज़रूरी न आहे त तव्हां का वटी खणो, प्लेट बि खणी सघो था जेका तव्हांजे रफ यूज़ में हुजे, पर हिकिड़ा माण्हू धोई वरी रखी छॾे त पोइ इन खे ई पिया इस्तेमालु कयो। इहा आहे। ऐं हा, जेको मां कलर यूज़ थी कयां उहो त ॾेखारियां न। तव्हां चवंदो फ्रेका कहिड़ो आहे? फ्रेका अथव हीअ आहे फ्रेका। इनखे ॿई सां ई रखूं था हिते। हा, इन सां बि कुझु मिलाइणो पवंदो आहे, ख़ाली फ्रेका बि कमु कोन ॾेखारियो। ऐं हीअ अथव डेवलपर। जी, इहो हिन में इस्तेमालु कबो। इस्तेमालु करे पोइ चमचे सां पियो हिलाइबो 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 हिलाइबो, हिन जो कलर बि थोरो चेंज थी वेंदो आहे। अहिड़ो कलर थी वेंदो जहिड़ी आइस्क्रीम। पर ॿारनि खां परे रखिजो, मां तव्हां चवनि था अम्मी असांखां लिकी लिकी आइस्क्रीम थी खाए। आइस्क्रीम इहो हा। ऐं लॻाइण लाइ ब्रश, आङुरियूं वीचारियूं न, ब्रश ही बसि सां सुठे 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 स्टाइल सां हिकु वार खे ई करे लॻाइबो आहे। ब्रश खपे। अच्छा, जेकॾहिं तव्हां वटि हीअ ब्रश न आहे त असां टूथ ब्रश जेको कंदा आहियूं ॾंदनि ते त बेकार थी वेंदा आहिनि, पोइ असीं उछलाए था छॾियूं, त उहो बि पाण वटि रखी सघूं था। उहो उनखे बि कम में आणे सघूं था, उहो बि हिनजी जाइ ते कमु अची सघे थो। ऐं हीअ अथव स्टाइलिश फणियूं। मथां नंढा ॾंदा, हेठां वॾा ॾंदा। जी, ॾांदारी पंहिंजी ॾांदारी हूंदी आहे बिल्कुलु उन वांगुरु। ऐं हीअ वरी ॾिसो, इन्हनि खे हीअं खाइण लाइ इस्तेमालु करे सघूं था। ऐं हीअ बि आहे त इहे बि हुअणु लाज़मी आहिनि, पर ज़रूरी न आहे त हर इंसान वटि इहे लाज़मी हुजनि। ऐं तव्हांजे घर में जेके फणियूं आहिनि, जेके पाण आम इस्तेमाल में आणींदा आहियूं, त उन्हनि जो बि इस्तेमालु करे सघूं था। जी, इहे त मूं तव्हांखे ॾेखारियूं जेके उहे शयूं जेके असीं इस्तेमालु कंदासीं। उहे मूं वटि हींअर भर में पयूं आहिनि। ऐं हाणे मां ठाहींदसि थोरी देरि खां पोइ मज़ेदार जेके मूं आइस्क्रीम जो नालो ॾिनो। ऐं ॾिसो त कीअं थी ठहे। अच्छा, तव्हांजे अॻियां ठाहियां? बिल्कुलु मां ठाहियां थी। जी, पहिरीं मूं खयो डेवलपर। हाणे पहिरीं त मां इनखे विझंदसि। इहे ॾिसो, फुल बिल्कुलु फुल विझणो आहे, छो जो माशाल्लाह वार बि इलाही थी विया आहिनि न, ख़राबु थी विया आहिनि हलिया। तंहिंजे करे बहितर आहे त जेतिरी बि असां हीअ डेवलपर विझंदासीं त ओतिरो कलर सुठो ईंदो। ऐं कलर थींदो ई आहे, कोई मसइलो थोरी कोई आहे। जेकॾहिं ॿियनि वारनि में बि सॼनि वारनि में लॻी थो वञे त सुठी ॻाल्हि आहे। वेठे वेठे इहो बि कमु थी वेंदो। जो असां इहो सोचती आई आहे त सिर्फ़ु अॻियां लॻाईंदासीं, पर न, जेकॾहिं ॿियनि वारनि खे बि लॻी थो वञे त सुठो। अच्छा, हीअ डेवलपर ॾिसो पिया, तुंहिंजो नंबर अथव 20, ठीकु आहे न, माना 20। ऐं जेकॾहिं तव्हांजा कारा वार आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे ब्राउन करणु था चाहियो त उन जे लाइ तव्हां 40 नंबर, मुंहिंजो मतिलबु आहे त 40 नंबर इहो वॉल्यूम वठो, त उहो तव्हांखे तमामु सुठो लॻंदो। त इहा तव्हांजी हाणे मर्ज़ी ते आहे, कहिड़ो था लॻायो, छा था कयो, छा नथा कयो, तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। इन में मुंहिंजो कुझु बि न वञे। मतां मूं ते ॾोह ॾिनो त तो 20 ॿुधायो त असां 20 वरितो, असर ई कोन कयसि। इहा तव्हांजे वारनि ते आहे, ठीकु आहे। ऐं हाणे असीं जेको आहे सो ईंदासीं कलर ॾांहुं। जी, अचंदा कलर अचिया। हा 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 हा, हाणे हिन जी ख़बर था वठोसि। जी, ओहो, ॾिसण में ईअं पियो अचे ॼण सेयूं पियूं ठहनि। वाह 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 वाह, छा त माण्हुनि कलर ठाहिया आहिनि। अॻे हूंदा हुआ, असीं ॾिसंदा हुआसीं त इहे पुड़ियुनि में कलर मिलंदा हुआ। जेके असांजा वॾा हूंदा हुआ न, पुड़ियूं वठंदा हुआ, वरी उन्हनि खे पुसाए, वरी ज़रूरी न आहे त कोई अहिड़ा ब्रुश हुजनि, अहिड़ियूं फणियूं हुजनि। घर में जेका फणी आम यूज़ थिएसि थी उन सां ई, ऐं ब्रश जी जॻह ते ॾंदनि वारो ब्रश खणी बसि लॻाए छॾींदा हुआ। हथनि सां बि लॻाईंदा हुआ। पर हाणे सही नवां तरीक़ा ऐं नवां जेके आहिनि से शयूं ईजाद थी वियूं आहिनि, पर उन में असांखे फ़ाइदो आहे। जी, थी वियो। जी, हाणे ॾिसो पिया हीउ केॾो ज़बरदस्तु मथां जहिड़ियूं सेयूं पियूं आहिनि, हेठि आइस्क्रीम वांगुरु पियो आहे, वाइट, त मज़ो पियो अचे। इन खे हाणे कबो मिक्स करण जो बि हिकिड़ो अंदाज़ आहे, तरीक़ो आहे। हाणे बिल्कुलु ईअं बि न घोटिजे जो ॿाहिरि अची किरी पवंदो त सॼो घरु ख़राबु, वरी चिप थींदी। वरी उहा महिनत अलॻि लॻंदी त साईं ताईं पोचा खणो, वरी उन्हनि खे फ़र्श खे साफ़ु करो। तंहिंजे करे बहितर आहे त तरीक़े सां हिनखे कयूंसि। ऐं हाणे तव्हां ॾिसो पिया, तुंहिंजो कलर बि चेंज थींदो थो वञे।
हल्को 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 ब्राउन थींदो थो वञे। मूं सही चयो न? मखण बि लॻे पियो। मलाई चई सघिजेसि थो, आइस्क्रीम चई सघिजे थो, पर सभु हिन में मुंहिंजे ख़्याल में सभु शयूं मिक्स था कयूं, चूचू जो मुरब्बो था ठाहियूं हाणे। अच्छा हा, ॿी ॻाल्हि हिकिड़ी मेन ॻाल्हि आहे त असांखे ख़्यालु करणु खपे त जेॾीमहिल की असीं कलर लॻायूं त ॿाहिरां कलर थोरो थोरो असांजे कपिड़नि ते या रवनि ते बि किरी सघे थो। तंहिंजे करे हीअ शइ जेकॾहिं असीं पाईंदासीं असांजे घर में मौजूदु आहे त तमामु सुठो। ऐं जेकॾहिं न आहे त मुंहिंजे ख़्याल में हीअ घर में बि असीं ठाहे सघूं था। त को अहिड़ो ॾुखियो न आहे। घर में असां वटि प्लास्टिक जा शॉपर हूंदा आहिनि त उन्हनि खे बि जेकॾहिं कटिंग करे असीं पंहिंजे गले में हेसि ताईं विझी रखूं त जेसि ताईं महसूसु थिए त कलर किरी सघे थो त उहो बि करे सघूं था। या को अहिड़ो जेकॾहिं बिल्कुलु बि ईअं न आहे त घर में को अहिड़ो जेको यूज़ में कपिड़ो न हुजे, ख़राबु थिए त कोई मसइलो न आहे त उहो बि असीं इस्तेमालु करे सघूं था। हा, मूं त कलर त बिल्कुलु ठाहे छॾियो, उन खां पोइ पई कयांसि हथनि में सूर त पइजी वेंदो आहे। मां चवंदी आहियां शाबसि उन्हनि खे आहे जेके वीचारा कोॾूं था हणनि ऐं घर जो कमकार कनि था। असांखां हेतिरो कमु बि नथो पुॼे, पर न असांखे इहो करणु खपे। तंहिंजे करे मूं हिकिड़ी अदड़ी खे चयो आहे, पंहिंजी अदड़ी खे चयो अथमि त दी थोरी मुंहिंजी हेल्प कर। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेके बि मुंहिंजियूं भेनरूं आहिनि त उहे ॾिसनि पियूं त उहे बि पंहिंजे धीअरुनि खे भेनरुनि खे इहो चई सघनि थियूं त थोरी उहा हेल्प करे विझंदियूं। छो जो ईअं करण सां हिकु त इहो थींदो जो हू सिखी बि वेंदियूं, उन्हनि खे इहो कमु बि अची वेंदो त उहे बि घणो करे पार्लर ते न वेंदियूं ऐं पंहिंजे घर में ई हर शइ वठी पंहिंजे घर में पाण ते इस्तेमालु करे सघनि थियूं। सुठी ॻाल्हि आहे न इहा मुंहिंजे ख़्याल में। अच्छा, तव्हां बि ईअं ई कंदा आहियो? तमामु सुठो, तमामु सुठो। इहो जेको आहे न असांखे पंहिंजे नियाणियुनि खे इहो सेखारणु खपे। ऐं हाणे मां पंहिंजी बिहारी नदियुनि खे ॿुधायां त ॾिसो जेके असांजा वार आहिनि न, कंहिंजा घाटा वार हूंदा आहिनि, कंहिंजा वॾा हूंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, अलाह साईं तव्हांजे वारनि खे नज़र खां बचाए। ऐं पर उन्हनि केतिरा बि वार आहिनि पर उन्हनि खे पार्टीशन कयो, ॿिनि टिनि हिसनि में कंदो त उन खां पोइ तव्हांजा वार बि हिते मथे बीठल हूंदा, तव्हांखे डिस्टर्ब बि कोन कंदा त वार खिन में था अचनि, हेॾां था वञनि होॾां था वञनि। ऐं तव्हां जेको आहे मज़े मज़े सां कलर करे सघो था। थोरा वार खया आहिनि जी कलर थिए पियो आहे। ॾिसो थोरनि वारनि ते कीअं थो कलर थिए। हा बिल्कुलु, जेके पाड़ियूं आहिनि न, पाड़ियुनि खां थोरो मथे, छो जो अक्सर करे जेके साम्हूं वार असांजा आहिनि इन्हनि खे असीं हथ मुंहुं धोऊं था, वज़ू कयूं था त पाणी लॻे थो त उन सां कलर जेको आहे सो डैमेज थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांखे अॻियां वारनि खे कलर ठीकु ठाकु करणु खपे। कुझु वक़्तु त हले न, रोज़ रोज़ त कलर कोन कंदासीं। तव्हां ॾिठो त हिकिड़ी लेयर हेॾां वई ऐं हाणे जेके सिर्फ़ु असां वार छॾिया हुआसीं उन्हनि ते पियो कलर थिए, बाक़ी जेके वार आहिनि से केचर में ॿधियल आहिनि। उहे बि वीचारा रोइनि पिया, चवनि पिया असांखे बि कयो, असां कहिड़ो ॾोह कयो आहे। त चवां थी थोरो सब्रु कयो, पहिरीं हिननि खे ठीकु कयां त पोइ तव्हांजो बि वारो ईंदो। ऐं हर माण्हू जो हिकिड़ो कलर लॻाइण जो बि हिकिड़ो स्टाइल चेंज हूंदो आहे। कुझु माण्हू जेके आहिनि से मथियां वार करे पहिरीं हेठि खां शुरू कंदा आहिनि, पोइ हेठियां वार ईअं छॾींदा वेंदा आहिनि। अलाए मुंहिंजी ॻाल्हियुनि खां बोर त नथा थियूं? सही पई ॿुधायां न? छा चवंदा आहिनि त मेरे साथ रहोगे तो ऐश करोगे, इहे ॻाल्हियूं ॿुधण में ईंदव। तंहिं करे टाइम कढंदा कयो। ऐं मूंखे सुठो थो लॻे, ॾाढो सुठो थो लॻे त मां कलर बि करायां पई ऐं तव्हां सां बि मुंहिंजी कचहरी लॻी पई आहे। ऐं कॾहिं कॾहिं हिन कचहरी में माण्हू खोड़ सारी ॻाल्हियूं करे वेंदो आहे, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे वेंदो आहे ऐं ॿुधाईंदो आहे त अॼु सॼो ॾींहुं मूं छा कयो, छा खाधो, छा पीतो, केॾां केॾां वियसि। त इहे ॻाल्हियूं खोड़ सारियूं थी वेंदियूं आहिनि। त छो जो तव्हां ई त मुंहिंजा पंहिंजा आहियो न। जेसि ताईं माण्हू पंहिंजनि सां हाल अहिवाल कंदो आहे त जेके वधीक वेझा हूंदा आहिनि, जीअं मां तव्हांखे ॾिसां पई तव्हां मुंहिंजा वधीक वेझा आहियो, तव्हां सां हाल अहिवाल कयां थी ऐं तव्हांखे इहो तरीक़ो बि ॿुधायां पई। ऐं सुठो माण्हू उहो हूंदो आहे त जेको बि तव्हां कमकार कयो या जेका बि ॻाल्हि आहे उहा तव्हां ॿियनि सां बि शेयर कयो।
ऐं जेकॾहिं ॿियनि खे घणो न थोरो बि जेकॾहिं फ़ाइदो थिए थो त इहो तव्हांजे हिकिड़े सवाब में बि शामिलु आहे ऐं ॿियो बि ख़ुशि थी वेंदो। ऐं जेकॾहिं केरु नथो वापराए त उनजो बि कोई मसइलो न आहे, पर तव्हां पंहिंजी तरफ़ां कोशिशि कयो त सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सुठा सुठा तरीक़ा जेको बि तव्हां कयो था त उहे ॿियनि ताईं ज़रूरु पहुची। हाणे जेके आहिनि से ॾिसो पिया ही केतिरी सारी बची बि वई आहे, कलर काफ़ी बची वियो आहे, छो जो मूं सॼो हिन में विझी छॾियो त मुंहिंजा जेके अतिड़ी खे मूं चयो त पोयां सीरियूं ॾेई ऐं जेके मुंहिंजा वार सीरम थी विया आहिनि हलिया, कलर उन्हनि जो चेंज थी विया पाड़नि खां, त उते बि हल्को हल्को लॻाईंदी वञे। ऐं सिर्फ़ु जेके मूंखे जेके मथां मां नथी लॻायां, सॼे खे न लॻाईंदसि, सिर्फ़ु जेके पाड़नि में मुंहिंजा वार गिरे थिया आहिनि न, सिर्फ़ु उन खे था लॻायां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह 20 मिंट पूरा थिया ऐं पंहिंजे वारनि खे मां वॉश करे आयसि। वॉश करण जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे, असां में आदत आहे त वारनि खे हेठि करे उन खां पोइ मथां पाणी विझंदा आहियूं ऐं उन खां पोइ चङी तरह बसि हथनि सां माइटा ऐं उन खां पोइ जेसी पूरो कचूमर यानी पूरो जो पाणी न निकिरे तेसीं न छॾींदा आहियूं। पर कलर लॻाइण खां पोइ जो असुलु तरीक़ो इहो ई आहे त तव्हां वार मथे कयो ऐं जेकॾहिं तव्हां वटि घर में कोई बि क्रीम या कोई बि लोशन वग़ैरह आहे त पंहिंजे भिरुअनि ते तव्हां लॻाए छॾियो, छो जो जॾहिं हीअं करण सां जेको कलर धोईंदा आहियूं उहो किरंदो आहे त उहो वञी वारनि ते असरु कंदो आहे, इन सां असांजा वार जल्दी अछा थी वेंदा आहिनि। ऐं पोइ ॾाढी ॾुखियाई आहे जेकॾहिं चहिरे ते जेके अछा वार अची था वञनि भिरुअनि ते, ऐं मूंसां त ईअं ई थियो, छो जो मूंखे का ख़बर कान्हे, बसि ईअं धोई छॾींदी हुयसि, आयूं त ॼट न ख़बर नथी पवे। पर हाणे सम्झी वई आहियां ॻाल्हि खे, त वारनि खे हमेशह मथे करे ऐं उन खां पोइ मथे पाणी तरीक़े सां विझूं जीअं असांजे कननि में बि पाणी न वञे ऐं वार बि असांजा सही थी वञनि। त ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजा वार वॉश करे मां अची वई आहियां ऐं हाणे सोचां थी त जल्दी जल्दी पंहिंजे कलर खे बि ॾिसां, तंहिंजे करे अदड़ी खे चयो अथमि त मुंहिंजे वारनि खे जेको आहे ब्रश करे उन खां पोइ इन्हनि खे ड्राई करे त जल्दी सुकी वञनि। हा, जेकॾहिं तव्हां वटि ड्राई मशीन न आहे त घर में माशाल्लाह पखा त आहिनि ऐं पखनि जी सहूलियत आहे। तव्हां चवंदो त लाइट कान्हे त अॼुकल्ह सोलर सिस्टम आहे, उहो बि माशाल्लाह अॼुकल्ह हर घर में आहे, त उहो या तव्हां ॿाहिरि हवा में कंहिं वण हेठि या किथे बि बीह सघो था ऐं पंहिंजे वारनि खे सुकायो ताकी ख़बर पए त वारनि में कलर केतिरो ऐं कीअं थियो आहे। त हाणे मां जेको आहे सो तव्हांखे ॾेखारींदसि त ड्राई बि कीअं कजे, ड्राई मशीन सां ड्राई कीअं कजे वारनि खे त जल्दी सुकी वञनि। पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जेकॾहिं तव्हां आराम करणु चाहियो था आराम कयो, जेकॾहिं किथे वञणु चाहियो था पोइ बि वार सुकल हूंदा न, कलर प्यारो अची वेंदो, पोइ तव्हां मज़े मज़े सां पंहिंजे वारनि जा स्टाइल ठाहे ऐं इन खां पोइ घुमणु फिरणु वञी सघो था। त इन करे हाणे कयूं था पाण ड्राई। हाणे ड्राई मशीन लॻी वई ऐं वारनि खे अलॻि अलॻि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हाणे वारनि खे बि अलॻि अलॻि था कयूं, पर अलॻि अलॻि हमेशह लाइ न, थोरी देरि जे लाइ, इहो सिलसिलो घणो थी वियो आहे माण्हू। जी, ऐं हाणे तव्हां चाहींदो त परे खां कलर नज़र नथो अचे, पकी ॻाल्हि, हीअ ॾिसो सुठो कलर आयो आहे न। हाणे वरी कुझु ॾींहंनि खां पोइ मां लाइट कलर कंदसि, पोइ वरी उहो कलर तव्हांखे करे ॾेखारींदसि त ॾिसो हीअ वरी कलर कीअं थो चेंज थिए। त इहो त असांजे पंहिंजे हथ में आहे त असां पंहिंजे वारनि जो कलर कीअं था चेंज कयूं ऐं कॾहिं था कयूं, पर थोरो इन में वक़्फ़ो ज़रूरी आहे। ईअं न आहे जो अॼु मूं हीउ कलर डार्क कयो आहे त वरी 1-2 ॾींहंनि खां पोइ वरी मां लाइट कलर कयां, इन सां वार डैमेज थी वेंदा।
ऐं वारनि ते वॾो असरु पए थो। तंहिंजे करे आउं सम्झां थी त 15-20 ॾींहंनि जो महीने जो इहो गैप ज़रूरी आहे। ऐं उन 15-20 ॾींहंनि में तव्हां पंहिंजे जेके ख़ूबसूरत सुहिणा वार ठाहिया आहिनि त उनखे बि तव्हां इंजॉय करे सघो था। त उहो ॾिसो तव्हांखे छा था माण्हू चवनि, तव्हांजे फेस ते कीअं था लॻनि, ऐं सभिनीनि खे सुठो लॻे थो नथो लॻे, पर मुंहिंजे ख़्याल में मूंखे त वणे थो, मूंखे वणे थो, तव्हांखे बि वणियो आहे न सची? हा बसि पोइ तव्हां बि ईअं ई कयो बिल्कुलु मूं वांगुरु ईअं कयो त पोइ ॾिसो। ऐं हा मां तव्हांखे इहो ॿुधायां त ॾिसो इहो मूं पंहिंजे घर में कयो, को टाइम लॻो कुझु बि न। इहे जेके 20 मिंट जेको वेहणो पियो न, इहे जेकॾहिं मां हुते वेठी हुजां हा, हुते वेठी ॾिसां हा, ऐं दिलि चए हा त हींअर चांहि पीजे या कोल्ड ड्रिंक पीजे, त ज़ाहिर आहे हुते मां कुझु न चई सघां। पंहिंजे घर में मूं चांहि बि ठाहे पई थी, मज़े सां मां पाणी बि पियां पई, उथां पई, वेहां पई ऐं रिलैक्स हुयसि। 20 मिंटनि खां पोइ वॉश कयो। केतिरो टाइम लॻो? इहे जेकॾहिं असां मुंहिंजे ख़्याल में कलाकु ऐं पौणो कलाकु त हिकु पंहिंजे पाण खे ॾेई सघूं था। सॼो ॾींहुं असां जेको आहे सो चक पर इहो सोचींदा आहियूं त न यार एतिरो टाइम ख़राबु थींदो, न बिल्कुलु टाइम ख़राबु कोन थो थिए। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां मूंखे बि मां ॾिसां पई तव्हां चाहियो था त असीं बि इहो कलर वठी अचूं, त देरि न कयो, जल्दी कलर वठी अचो, पर मूंखे ॿुधायो ज़रूरु त कीअं थो लॻे। ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं हाणे त मां जेको बि कमकार कयां पई त तव्हांजी राय सां ई कंदसि, तव्हांखे ॿुधाए तव्हांखे ॾेखारे। उन खां पोइ त मां हाणे ड्रेसिस कहिड़ा थी पावां, केॾांहुं थी वञा, छा थी कयां, पर तव्हांजी हेल्प जी मूंखे ज़रूरत पवंदी ऐं तव्हांजी राय जी मूंखे ज़रूरत पवंदी, छो जो तव्हीं त मुंहिंजी भेणियूं आहियो न। त माण्हू पंहिंजी भेणियुनि खां ई पुछंदो आहे, पंहिंजे भाइरनि खां ई राय वठंदी आहे। तंहिंजे करे हाणे 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 काफ़ी टाइम बि मूं तव्हांजो वरितो। हाणे वेंदे वेंदे ज़रूरु तव्हांखे चवंदसि, ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां सुठियूं भेनरूं आहियो, भाइर आहियो, त चवण जी ज़रूरत न आहे। पर चवंदा आहिनि त पंहिंजनि खे चइजे त सुठो लॻंदो आहे। त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, ऐं जेके बि तव्हांजी ॼाण सुञाण आहे जिथे बि आहे, त तव्हांखे इहा उमेद हुजे त हू तव्हांजो चवणु न मोटाईंदा, त उन्हनि खे बि चओ त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु लाइक कनि, सब्सक्राइब कनि ऐं पंहिंजी राय खां आगाह कनि। ऐं मूंखे ख़ुशी थींदी त असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा रहंदासीं। इंशाअल्लाह असांजो साथ हमेशह हमेशह रहंदो। अल्लाह ने